सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे प्यार भरे मौके ते पर सब गद थियो वो मौको असांखे संदेश थो ॾे त जीवन में उन मालिक जी उन सचे साईं जी रहमत के कॾहिं न भुलिजो। जे असांखे सम्झायो सुबुह जो उथी करे मालिक जी रहमत वठूं नेम ध्यानु कयूं ऐं पोइ भाग नसीब थिए शाम जो धन्यवाद कयूं। पर जेतिरो वधूं वसूं जी रहमत सदाई यादि हुजे। कंहिंखे ॾुखायूं न, कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं, पर सबके सुख ॾियूं, बहितर वहिंवार कयूं, सब सां चङो हलूं। ऐं जॾहिं उते अमल कंदा आहियूं त जीवन में ॾुख ईंदो ई न आहे। ऐं जेकॾहिं कंहिंजे जीवन में अञा ॾुख रहिजी बि वञे त पोइ उन सां चङो वर्ताव कंदे तकलीफ़ मां कढूं। जेतिरो हली सघूं हलूं, न त कंहिंखे हिमत जुरियत ॾींदा अचूं। मुंहिंजो चहिरो त मुस्कुराईंदा हलूं ऐं जेको उनखे हिमत ॾींदासीं। जेकॾहिं हिकिड़ो पागल खाने जी रसीद ॾेई करे एतिरो कुझु करे सघे थो त पोइ असां छा नथा करे सघूं। हिकिड़ो पागल उनखे एतिरो वॾो माण्हू बणाए सघे थो। छाकाणि पागल खाने में रहंदे रोज़ उनखे पकड़े वेंदा, हिमत किथे आहे, वरी मुस्कुराईंदो, वरी कंहिंखे चवंदो ओ मां त अमीर माण्हू ग़रीब थोरे आहे, मां त रिचार्ज थाम्स आहे। ऐं मां अहिड़ो आहियां, पाण त ख़ुशि रहंदो आहियां, तव्हांखे बि ख़ुशी ॾेई सघंदो आहे। जेतिरो आहे सभु तव्हांजो ख़ुशियूं ख़तमु करे ॾींदो आहे। जेको विञायो त उनखे कई गुना वधीक ॾेई सघंदो आहे। मुंहिंजी हिमत ऐं जुरियत ॾिसजे। पागल खाने में रही करे जेके रोज़ पकड़े ऐं उनजी रसीद खणी करे जेको करे वञे त केतिरो कमाल जो माण्हू। जेकॾहिं उहो करे सघे थो त असां कंहिंखे मायूस छो करूं, कंहिंखे परेशान छो कयूं। कंहिंखे हिमत वधाइणु, कंहिंसां चङो वर्ताव करणु, इहो त कंहिंजे ॾुख मंझां कंहिंखे ॾुखियल खे ॾुखायूं न, पर ॾुखियल खे मुस्कुरायूं कीअं, असां उहा पंहिंजी सोच रखूं। जॾहिं उहा सम्झ ईंदी आहे ऐं असां थोरो अमल कंदा आहियूं त पोइ जीवन सदाई मुस्कुराईंदो रहंदो आहे। उहो बि मुस्कुराईंदो आहे, पाण बि मुस्कुराईंदो आहे, सभु ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां वधंदा आहियूं, सभु कुझु बहितर थींदो आहे। शायदि जंहिं प्यार भरे मौके ते पाण सभु गॾु थिया आहियूं उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती। असां न उमास खे भुलिजो, न चंड खे भुलिजो। उमास असांखे मायूसियुनि खे यादि ॾियारिजा त असांजे जीवन जेका मायूसी तॾहिं वेंदी जॾहिं असां उन मालिक जे नाले ते कंदासीं, उनखे आराधना कंदासीं। ऐं चंड असांखे यादि ॾियारींदो आहे। जॾहिं उमास खां निकिरी जीवन चंड वांगुरु हुजे त पोइ उहो चंड सदाई चमकंदो रहे, असांजो जीवन सदाई चांदनी वांगुरु चमकंदो रहे। उनमें वरी करे ॾुख न अचे, पर जीवन सदाई चमकंदो आहे। सॼे जग खे चमकायूं ऐं पाण बि चमकी जीवन खे ऊचाई